चैलेंज वेठा कर सही दामाद बतूल चैलेंज कबूल है पूरी तवज्जो जो तालिबा मुनाज़रो कबूल है तू भी मैदान ते अचा सां बींदा से चैलेंज कबूल है घणियूं चैलेंजूं बस कईसी चुप कयोसी सब्र कयोसी ही अलाए छा समझे पियो पियोन मुनाज़िरियूं ॾेॾर हूंदा हा अॻे पोइ ॿुधियूंसीं ॾेॾरियूं हिकड़ी हुन हिकिड़ो हूंदो आहे सांड्रो बि हूंदी आहे सांड्री अॻे त ॿुधासीं त बाबा मुनाज़रा थींदा मोरे जे मैदान में हज़रत शेर मुस्तफ़ा पंहिंजो पाण मल्हायो हो ताज मस्जिद में माशा अल्लाह सेठार जा जे मैदान में पंहिंजो पाण मल्हायो हो मुंहिंजा भाउ जी हज़रत साईं बुलबुल मदीना हाजी साहब मोहम्मद इदरीस दाहिरी पंहिंजो मैदान हर जगह ते मल्हायो पर अॻे थींदा हा मुनाज़रा ऐं हाणे थियूं चवनि मुनाज़िरियूं ऐं उहे था चवनि त असां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं त हज़रत उमर जो निकाह हो हज़रत अलीअ जी न्याणी सां थियल हुयो या न चवे थो त इन सां इन ते मुनाज़रो कंदासीं मां हे सुन्नत जमायत जे तरफ़ां सरेआम थो चवां ज़िम्मेदारी सां थो चवां त सैयदा उम्मे कलसूम जो निकाह हज़रत उमर फारूक सां इहो फ़रई मसइलो आहे इहो फ़रई मसइलो आहे इहो उसूल जो मसइलो कोन्हे हा असां तो सां फ़रअ ते बि ॻाल्हाइण लाइ तयार आहियूं पर पहिरें ओ मुनाज़िरी ओ सांड्री तूं मैदान में लहो पहिरें क़ुरान ते पंहिंजो ईमान साबित करे ॾेखार पोइ तोसां इंशाअल्लाह फ़रई मसइले ते बि ॻाल्हाईंदासीं अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ चारिया हक चारिया मुंहिंजा भाउ अज़ीज़ हेॾां तवज्जो फरमाए जा मिसाल तोखे समझाइण लाइ ॾियां अब हथ मथे करे चओ हक चारिया ज़ोर सां आवाज़ अचे ज़ोर सां चओ हक चारिया मां तोखां पुछां थो जेकॾहिं तुंहिंजे पाड़े में बाबा लाल सिंह चंदा सिंह जो ॻोठ हूंदो पुराणे दौर में जेकॾहिं न इतां अची को सिख अची तोसां ॻाल्हाए ऐं सिख तोखे चवे त मां तोसां सलातो सलाम ते मुनाज़रो करणु घुरां थो सिख तोखे चवे या हिंदू तोखे चवे फिलाणे फ़रई मसइले ते ज़कात जे मसइले ते तोसां मां ॻाल्हाइणु चाहियां थो तूं उनखे छा चवंदे तूं उनखे चवंदे त तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो फ़र ते ॻाल्हाए पहिरें पंहिंजो ईमान त साबित करे त इस्लाम जो मसइलो आहे न तूं पहिरें पंहिंजो ईमान साबित कर पोइ अॻिते ॻाल्हाइजां तोसां हिकु मुनाज़रो कोन थींदो मतां चवे त मुनाज़रे खां भॼनि था तोसां हिकु मुनाज़रो कोन थींदो फ़क़ीर सिकंदरी हिकु जॻह ते हिकु महफ़िल में तोसां टे मुनाज़रा कंदो पहिरो मुनाज़रो इन ॻाल्हि ते कंदासीं त तूं पंहिंजो मुस्लमान हुजणु पंहिंजनि किताबनि मां साबित त कर त सही त तुंहिंजो इन क़ुरान पाक ते ईमान बि आहे या खोलू जो खोलू आहे ख़ुदा पाक जो कसम आहे तूं क़यामत ताईं पंहिंजो ईमान इन क़ुरान पाक जे मथां पंहिंजनि उसूलनि जी रोशनी में कॾहिं बि साबित नथो करे सघे इन ते अव्वल मुनाज़रो थींदो उन खां पोइ इंशाअल्लाह क़ुरान विच ते रखबो तूं रुगो ॾिसी क़ुरान पढ़ी ॾेखारजां मां इंशाअल्लाह क़ुरान बंद करे अलहम्द खां वठी करे वन्नासीं सॼो क़ुरान तोखे यादि ॿुधाइण लाइ तयार आहियां इहे ॿ मुनाज़रा थींदा ऐं उन सां गॾोगॾु इंशाअल्लाह ताला पोइ टे नंबर ते इहो बि थींदो अब मां ईअं कोन चयो आहे जो सुभाणे को चवे त मुफ्ती चवे थो त बाबा असीं उम्मे कलसूम वारी ॻाल्हि ते मुनाज़रो न कंदासीं फ़क़ीर इंशाअल्लाह उन लाइ तयार आहे पर मां तव्हांजी औकात सुञाणां थो मूंखे ख़बर आहे असहाबे रसूल ते भौंक करण वारा पहिरें पंहिंजो ईमान त साबित करे ॾेखार तूं त मुस्लमान ई कोन्हे तूं त इब्ने सबा जी औलाद आं सुन्नी मुस्लमान या रसूल अल्लाह हकीकी ईमानदार अल्हम्दुलिल्लाह हाणे मुंहिंजी ॻाल्हि समझो सिर्फ़ इहा मां ॻाल्हि इन करे नेट भरी पई आहे अॼु हितां पियो को फड़की हणे उम्मे कलसूम जे तव्हां निकाह ते साबित कयो मुझो असां सिख सां जेको आहे सो आज़ान जे मसइले ते थोरी मुनाज़रो कंदासीं असां सिख खे चवंदासीं वे पर असां सां पंहिंजो ईमान त साबित कर पोइ त ॻाल्हाइजां अॻिते न पर वे असां सां ॻाल्हाए असां कंहिंखे चवंदासीं बाबा खोलू वाणियो सुभाणे तव्हांजे पाड़े जो अचे ऐं उहो तव्हांखे अची करे चवे त तव्हां सां मां ओ फिलाणे उशर वारे मसइले ते थो ॻाल्हाए तुंहिंजो वञे छा बाचो बीबी उम्मे कलसूम जो निकाह हा साबित आहे असांजनि किताबनि मां पोइ साबित आहे तुंहिंजनि किताबनि मां पहिरियां साबित आहे हा असां उन ते मुनाज़रो त कंदासीं पर पहिरें ख़बर पवणु घुरिजे त असां जंहिंसां ॻाल्हायूं था उहो मुस्लमान बि आहे या इब्ने सबा जी औलाद आहे अल्हम्दुलिल्लाह
अल्लाह उहो मुसलमान आहे ई कोन छो त इहो क़ुरान खे मञे ई कोन थो इहो चवे थो त क़ुरान त लिखो पियो आहे क़ुरान त खुटल आहे क़ुरान त 40 सिपारा 10 सिपारा था हज़रत सोणे उमर वारी बकरी खाई वई आहे मुंहिंजा भाई इहो मुसलमान ई कोन्हे इनखे असां सां ॻाल्हाइण जो हक़ ई कोन्हे पर जे ॻाल्हाइण लाइ तयार आहे लिहाज़ा ईअं पंहिंजे मुंहुं हवाला हणण सां कुझु कोन थींदो मैदान सजाए ऐलान कर तारीख़ जो ख़ुदा पाक जो कसम आहे जेकॾहिं मैदान में फ़क़ीर न पहुचे देर करे त मां ज़िम्मेदार वेठो आहियां तुंहिंजे नस्ल में बि ताक़त कोन्हे जो सुन्नत जमायत वारनि जे आॾो अची सघे